नाज़रीन मलीर मां हिकु अहम ब्रेकिंग न्यूज़ ॾींदालू त रज़ाकाबाद पोड़ कासिम मोड़ लॻ हज़ारेवाल बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो। 3 ॼणा मौके ते फ़ौत, 5 ॼणा सख़्त ज़ख़्मी। फ़ौतनि ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ट्रैफ़िक पुलिस एहलकारनि हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। इन हवाले सां असां टेलीफ़ोन लाइन ते मौजूदु आहे मलीर मां अवामी न्यूज़ जो रिपोर्टर तारिक जान सहतो। जी तारिक, वधीक तफ़सीलुनि सां आगाह कजो। जी मलीर जे इलाइक़े रज़ाकाबाद पोर्ट कासिम चौरंगी वटि हज़ारेवाल बिरादरीअ जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे। झेड़े जो सबबु अञा ताईं मालूम न थी सघियो आहे। जॾहिं त अंधाधुंध फायरिंग सबबु 3 ॼणा मौके ते फ़ौत थी चुका आहिनि, जॾहिं त 5 खां वधीक माण्हू सख़्तु ज़ख़्मी आहिनि जिन खे सीरियस हालत में अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। जॾहिं त रज़ाकाबाद पुलिस चौकी वटि मौजूदु ट्रैफ़िक पुलिस एहलकारनि उते हिकु जवाबदार खे गिरफ़्तार करे चुकी आहे, जेको हिन वक़्तु बि ट्रैफ़िक पुलिस चौकीअ में मौजूदु आहे। अञा ताईं तफ़सील वधीक मालूम न थी सघिया आहिनि। वॾी महिरबानी तारिक, तफ़सील सां आगाह करण लाइ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।